बाबा सिंध असी सीधी सही सीधी गाल है सिंध के विराण जी एकड़े पारे तव्हां साज़िश कंदा तव्हां पंहिंजा सभु हथ कंदासीं असीं पुरमन जदोजहद सभु तरीक़ा इस्तेमालु कंदा अना असांखे रोकण जी कोशिशि कई कड़ा चढ़ा असीं आयासीं असीं सॼे शहर में घुमियासीं असां शहर में असां सुजागी मुहिम हलाई असीं तकीरूं कयूं असांखे गिरफ़्तार कंदा असीं जेलनि में वेंदासीं असीं कोर्टनि में ईंदा असीं उते मुंहुं ॾींदासीं असांखे जेलनि में वारींदा असीं उते गीत ॻाईंदासीं उतां असीं ॻाल्हाईंदासीं थाणनि खे मचाईंदासीं जेलूं थोड़ियूं आहिनि सिंध जो 7 करोड़ माण्हू आहे तव्हां जेल ही लाकअप में तव्हांखे 20 माण्हू तव्हांजो गुंजाइश कोन ही करोड़े माण्हू जॾहिं उथंदा इन जो मुक़ाबिलो कोन कंदासीं नाक़ाबिल तक़सीम वतन आहे इन ते कंहिं क़िस्म जी सौदेबाज़ी असीं क़बूल कोन कंदासीं ऐं सम्झा थो पीपल्स पार्टी सां सुठो गॾु आहे ही पीपल्स पार्टी टोटल मकार करे पई हिकिड़े पासे सूबनि जी ॻाल्हि जेका आहे उहो चवंदासीं सूबनि जे ख़िलाफ़ आहियूं बाबा सूबनि खे ॻाल्हि पोइ हिन सां गॾु वेठा केरु हुयो ऐं तव्हां चवंदा सूबनि जे असीं ख़िलाफ़ आहियूं असीं बि चवंदासीं सूबनि जे ख़िलाफ़ आहियूं पोइ तव्हां ख़िलाफ़ आहियो पोइ माण्हू गिरफ़्तार छो था करियो बाबा असांखे न छेड़ियो असांखे ख़बर आहे त बलूचिस्तान जी सूरत हाल ख़राब आहे KPK जी सूरत हाल ख़राब आहे ऐं कश्मीर जी सूरत हाल ख़राब आहे टिनी सां विड़ी वेठा आहियो सिंध सां पुठी ॾींदो सिंध ख़तरनाक थी पवंदी सिंध कराची खां वठी कमू शहर ताईं हिकिड़े शहर में किथे बीह रहंदी सिंध खे तव्हां मोह कोन ॾेई सघंदो सिंध ॾुखियो हथियार आहे इन सां न विड़ो इन सां विड़ो न पोइते हटो गिरफ़्तार थिया आहिनि उन लाइ कहिड़े लाइ अमल असांजो लाइमल हीअ त असीं मुतालबा कयूं फौरन आज़ादु करियो असीं इन जी पुरमन तहरीक असांजो तरीक़ेकार पुरमन वॾो हथियार असांजो पुरमन आहे असां गिरफ़्तार कंदासीं उते बि वेंदासीं असीं वरी जदोजहद कंदासीं वरी मैदान ते ईंदासीं असीं मामला उन खे ईंदासीं सॼा माण्हू सिंधियुनि माण्हुनि खे सभिनी खे जाॻूं था वकीलनि खे चऊं था मीडिया खे चऊं था वापारियुनि खे चऊं था आम माण्हुनि खे चऊं था सभिनी खे चऊं था त हिन में शब्द में शामिलु थियो हीअ हिकिड़ी पार्टी जो मसइलो कोन्हे हीअ चंद पार्टियुनि जो मसइलो कोन्हे हीअ सिर्फ़ु मीडिया जो मसइलो कोन्हे हीअ सिर्फ़ु वकीलनि जो मसइलो कोन्हे हीअ सिंध जे बच्चे जो मसइलो आहे जेको बि सिंध जो पाणी पीए थो जेको सिंध जमा रोज़गार जेको पियो उहो खाए थो उन सभिनी जो फ़र्ज़ु आहे प्रोफेशनल तंज़ीमनि जो फ़र्ज़ु आहे हीअ पाण उथंदासीं जी बिबरुल में हुननि खे हटण ते मजबूर कनि हीअ हिते पाण मजबूर कंदासीं ऐं सदाईं फतह पंहिंजी थी वरी बि फतह पंहिंजी थींदी असांजे पुरमन कारकुननि खे जेको असांजो कानूनी आइनी हक़ आहे त असां पंहिंजे पुरमन जिदोजहद करे सघूं था उन हक़ खे इस्तेमालु कंदे असांजी रैली कढी हुई सुजागी मुहिम जी रैली हुई असांजी जेके असांजी धरती ते धाड़ा पिया लॻनि जेके असांजे सूबनि जा टुकड़ा कया पिया वञनि असां अवांजी इन पुलिस गर्दी खां नथा ॾिजूं असां अॻे बि जेल भरियो तहरीकूं हलायूं आहिनि अवां जूं जेलूं घटि थी वियूं हुयूं अवां जा वसीला घटि थी विया हुआ असां पोइ बि रोडनि ते हुआसीं असां अॼु बि मैदान में बीठा आहियूं अवांखे जेतिरा गिरफ़्तार करणा आहिनि करो असीं पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं तेसीं जारी रखंदासीं जेसि ताईं असांजा मुतालबा मञा नथा असांजे भाइरनि खे जेके असांजे अवामी तहरीक जा भाइर हींअर गिरफ़्तार थिया आहिनि जेके पुरअमन एहतजाज में शामिलु हुआ असां वटि को हथियार न आहे असांखे गुंडागर्द न आहियूं असीं पुरअमन आहियूं असां सिंध जा वारिस आहियूं असां हिते जा शहरी आहियूं असांजो कानूनी आइनी हक़ आहे अवां इहो असां खां नथा खसे सघो असांजे ॿारनि खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे इहे सिंधी कुझु बि न आहिनि जॾहिं सिंधी 7 करोड़ जेके सिंधी उथी पिया तॾहिं अवां जेके जेलूं आहिनि उहे बि कोन बचंदियूं ऐं अवी चयो था त असां माना सिंध खे विकिरो करे छॾंदा छा सिंधी मरी विया आहिनि सिंध जा जेके वारिस आहिनि उहे मरी विया आहिनि इहे जेसि ताईं ज़िंदा आहिनि जेसि ताईं उन्हनि जी सिसी मिसाह आहे उहो सिंध खे कॾहिं बि अवां जे हवाले करणु कोन ॾींदो ऐं ना ई अवां जी कंहिं बि नापाक साज़िश में कामयाबु थिए ॾींदो असां हरगिज़ चुप कोन हूंदासीं अॼु सिंधी थोरा आहिनि जॾहिं सिंधी समूरा थी पिया तॾहिं चुप थी वेंदा ऐं असीं पंहिंजी जेका आख़िरी घड़ी आहे आख़िरी जेको साह आहे तेसि ताईं असीं जदोजहद कंदासीं ऐं जदोजहद जारी रखंदासीं जीअं सिंध